शीन खां पोइ किला सैफुल्ला में बि बम धमाको थियो आहे जंहिंमें 13 ॼणनि जे मारिजी वञण जा इतला मिलिया आहिनि। जी नाज़रीन मोहतरम, तव्हांखे थोरी देरि अॻु में ॿुधायो हुयोसीं त पिशीन जे इलाइक़े खानूज़ई में आज़ादु उम्मीदवार PB 47 जे आज़ादु उम्मीदवार इस्फंदियार काकड़ जे ऑफिस जे ॿाहिरां बम धमाको थियो हो, जंहिंमें 13 शुरूआती तौर ते 15 ॼणा मारिजी वञण जा इतला मिलिया हुआ, पर हिन वक़्तु चयो थो वञे त इन्हनि जो तादादु वधी सघे थो, छो त उन्हनि में 30 ॼणा ज़ख़्मी आहिनि, जिन में काफ़ी जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वञे थी। पर उनखां थोरी देरि पोइ किले सैफुल्ला जी मुख्य बाज़ार में जमियत उलमा इस्लाम फज़ुल रहमान ग्रुप जे PB यानी सूबाई असैम्बली जे तक 3 जे उम्मीदवार अब्दुल वासे जे ऑफिस जे ॿाहिरां, जंहिंखे हू इलेक्शन ऑफिस तौर बि इस्तेमालु कंदो आहे, बम धमाको थियो आहे, जंहिंमें फौरी तौर ते 13 ॼणनि जे मारिजी वञण जा इतला मिलिया आहिनि, 10 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। अहिड़ी रीति कलाक ॾेढ जे अंदरि बलोचिस्तान में थियल 2 बम धमाकनि में 27 ॼणा मारिजी चुका आहिनि। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे। पिशीन में थियल बम धमाके में 15 ॼणनि जे मारिजी वञण जी तस्दीक थी चुकी आहे, जॾहिं त किले सैफुल्ला में फज़ुल रहमान ग्रुप जे सूबाई असैम्बली जे उम्मीदवार अब्दुल वासे जे ऑफिस ॿाहिरां थियल बम धमाके में 13 ॼणा मारिजी विया आहिनि। अहिड़ी रीति थोरी देरि जे वक़फ़े सां इहे थियल 2 धमाकनि में 27 घर उजड़जी चुका आहिनि। बलोचिस्तान में इहे 2 धमाका थिया आहिनि। इलेक्शन सुभाणे थियण वारी आहे, जिन खे अॼु खां ई रत जो रेज अचणु शुरू थी वियो आहे। बलोचिस्तान में थियल 2 बम धमाकनि में 27 ॼणा मारिजी चुका आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी आहिनि। 40 खां वधीक माण्हू ॿिन्ही धमाकनि जा ज़ख़्मी आहिनि, जिन में बि केतिरनि जी हालत नाज़ुक ॿुधाई थी वञे। जान अचकज़ई सूबाई वज़ीर इतलात बलोचिस्तान जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे जेकॾहिं हिते बलोचिस्तान में या कोयटा में इलाजु मुनासिबु नथो मिले त उन्हनि खे ॿियनि सूबनि ॾांहुं यानी कराची वग़ैरह ॾांहुं, सिंध जे गादी वारे शहर कराची ॾांहुं जिते आगा ख़ान इस्पताल वग़ैरह में आम तौर ते उतां जा ज़ख़्मी ईंदा रहंदा आहिनि, उते मुंतक़िल कयो वेंदो। हीअ ख़बर तव्हां सां ॾुखोईंदड़ ख़बर शेयर कईसीं। सुभाणे इलेक्शन आहिनि, पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे कुटुंब वारनि जो ख़्यालु रखिजो। वोट थी वेंदा, हयातियूं वरी मोटी न ईंदियूं। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।